जुडो में खबर ईंदा आलू त बाईपास जे रहवासी करमन कोहली ऐं संदसि पुट पहलाज कोहली एहतिजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौके ते करमन कोहली ॿुधायो त संदसि पुट पहलाज जी घरवारी 20 साला नुंहुं श्रीमती जग्गू खे राति 3 जवाबदार अयाज़ जरवार, महरम जरवार ऐं गुडियो जरवार घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती अगवा करे खणी विया आहिनि। हिन चयो त ॿिया जवाबदार मज़ामत ते मूंखे लठियूं हणी मारकुट कई ऐं हथियारनि जे ज़ोर ते जान खां मारण जूं धमकियूं ॾेई नुंहुं खे ज़बरदस्ती पाण सां गॾु वठी विया आहिनि। हिन ॿुधायो त 2 महीना अॻु जवाबदार अयाज़ जरवार मुंहिंजी नुंहुं खे वर्गलाए कराची वठी वियो हो ऐं उते ज़बरदस्ती मुसलमान करे मुंहिंजी नुंहुं सां शादी करे कराची में कैद करे छॾियो हो। 1 महीनो अॻु मुंहिंजी नुंहुं जग्गू वज वठी कराची मां निकिरी असां वटि आई हुई। हिननि चयो त जवाबदारनि ॿीहर मुंहिंजी नुंहुं खे अगवा कयो आहे। हिननि एसएसपी बदीर खां मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ हयात कासकेली पुलिस पोस्ट जे इंचार्ज सिद्दीक दल ॿुधायो त मुतासिरनि जीअं थाणे ते अची असांखे इतला ॾिनो जे बाद असां हिकु जवाबदार गुडियो जरवार खे गिरफ़्तार कयो आहे ऐं ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं नारी जी बाज़ियाबी लाइ कार्रवाई जारी आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।